नाज़रीन, सिंध में गैरक़ानूनी तौर तरसियल अफ़गानी ऐं ॿिया परॾेही 30 अक्टूबर ताईं सुबुह छॾे वञनि। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाकर चयो आहे त 1 नवंबर खां गैरक़ानूनी परॾेहिनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई शुरू थी वेंदी। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गैरक़ानूनी परॾेहिनि खे पंहिंजे वतन मोकिलियो वेंदो। कंहिं बि गैरक़ानूनी खे हिते हाणे रहण न ॾिनो वेंदो। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर पारां ॿिए ॾींहुं बि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जा ओचिता दौरा कया विया। जॾहिं त निगरान वॾे वज़ीर गंबट पहुची गम्स इस्पताल जो बि दौरो कयो। वॾे वज़ीर मक़बूल बाकर लिंक केयर सेंटर, बोन मेरो ट्रांसप्लांट ऐं डायलिसिस सेंटर जो बि मुआइनो कयो। वॾे वज़ीर मरीज़नि खां अलावा खुराक जे सहूलियतुनि बाबति तफ़सील मालूम कया। गम्स जो दौरो करण बैदि निगरान वॾे वज़ीर सखर बिराज पहुतो। वॾे वज़ीर खे सखर बिराज जी जारी मरमती कम बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर चयो त सखर बिराज जो मरमती कमु चीनी कंपनी जे सहकार सां जारी आहे। लब मेराण पार्क समेत बिराज जे समूरे इलाइक़े खे बहितर बणायो पियो वञे।